नाज़रीन, ٹنڈوالهيار में सहाफ़ी बिरादरी तरफ़ां सीनियर सहाफ़ी ऐं मेरान टीवी न्यूज़ जे डायरेक्टर रऊफ़ चांडियो खे मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था नसीर शाह जी ही रिपोर्ट। मेरान टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो के MPA जे भाईटे पारां धमकियूं ॾियण जे हवाले सां ٹنڈوالهيار प्रेस क्लब जे सहाफ़ी सराफ़ा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि खां था पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बिल्कुलु रऊफ़ चांडियो सिंध जो आवाज़ आहे ऐं हू सीनियर सहाफ़ी हुजण सां गॾु ज़िम्मेवार सहाफ़ी आहे ऐं हुनखे मिलंदड़ धमकी जी मज़म्मत कयूं था ऐं सोशल मीडिया ते जेको फ़क़ीर खोसे जे माइटनि तरफ़ां रऊफ़ चांडिया खे धमकियूं ॾिनी वञे न रुॻो असीं हुनजी मज़म्मत कयूं था, पर असां ٹنڈوالهيار प्रेस क्लब जे फोरम तां ॿुधाइणु चाहियूं था उन्हनि माण्हुनि खे जेके धमकियूं ॾियनि था त असीं रऊफ़ चांडियो साहिब सां हर मोड़ ते गॾु आहियूं, एहतजाज में बि गॾु आहियूं, धरना हणंदासीं जेसि ताईं हुनजी न रुॻो चोरी वापसि कराई वञे पर धमकियुनि अंदरि जवाबदारनि जी। बिल्कुलु साफ़ इन मथां त हर मोड़ ते हर वक़्तु जेकी आहे माज़ खड़ो थींदो रहंदो आहे ऐं हमेशह जेके धमकियूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि। पर हीउ जेको वाक़ियो थियो आहे इंतिहाई हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। मेरान टीवीअ जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो जे जेको स्कूल आहे उन में हिकिड़ी चोरी थी आहे ऐं ॿियो वरी मथां वरी MPA फ़क़ीर मोहम्मद खोसे जे जेको भाइटियो आहे अकबर खोसो उन पारां जेको आहे धमकियूं ॾिनी वियो आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। छो त रऊफ़ चांडियो हिकिड़ो सुठे सहाफ़ी सां गॾु हिकिड़ो बहादुर सहाफ़ी आहे जंहिं हमेशह जेको आहे सिंधी आवाज़ खे जेको आहे ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं उन आवाज़ खे जेको रोकण लाइ जेको ई नाकाम कोशिशूं कयूं पियूं वञनि, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। सही असीं उन्हनि जी परमोर मज़म्मत कयूं था। असीं ٹنڈوالهيار यूनियन ऑफ जर्नलिस्ट दस्तूर जे पारां जे एहतजाज में हिते उन सां गॾु शामिल आहियूं ऐं असीं हर उन सहाफ़ीअ जी ॾुख में ऐं सुख में इन जी मुश्किलातुनि में ऐं असीं सहाफ़ियुनि लाइ भरपूर एहतजाज कंदासीं। रऊफ़ चांडियो सां बि जेका ज़्यादती ऐं उनखे जेके धमकियूं मिली रहियूं आहिनि उन्हनि जी पुरज़ोर अल्फाज़ में न सिर्फ़ु मज़म्मत कयूं था बल्कि उनखे तहफ़ुज़ ॾियण जी अपील कयूं था। चांडियो हैदराबाद जो सीनियर सहाफ़ी है। असीं IG सिंध SSP हैदराबाद DIG हैदराबाद जो मुतालबो था कयूं त रऊफ़ चांडियो खे धमकी ॾियण के ख़िलाफ़ फौरी गिरफ़्तार करे ऐं रऊफ़ चांडियो इंसाफ़ कयो वञे न ॿी सूरत में पूरी सिंध में सरापा एहतजाज हूंदा। जारी है। आज रऊफ़ चांडियो को 62 लोगों की तरफ से धमकियां मिली हैं, फिर भी सहाफ़त को तहफ़्फ़ुज़ देने वाले दावेदार आज खामोश बैठे हुए हैं। हम चाहते हैं कि वो हमारे को तहफ़्फ़ुज़ दें, नहीं तो हम अपना तहफ़्फ़ुज़ खुद करना जानते हैं। रऊफ़ चांडियो के धमकियुनि मिलण जी जेको सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हमेशह हक़ ऐं सच लिखण जो सहाफ़ियुनि ते ॾुखिया वक़्तु आया आहिनि, लेकिन जेको आज़ादी राय आहे उनखे केरु बि झले कोन थो सघे। इन हवाले सां असां ٹنڈوالهيار प्रेस क्लब जा जेके बि सहाफ़ी जेके बि दोस्त आहिनि सभई जेको सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह, मेरान।